अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलड़ा दौर हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियूं साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साद घर, हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त ॿारहीं मियां यार मोहम्मद। मियां यार मोहम्मद खां कलोड़नि जी क़ुर्बानियुनि जो दौरु मुकमिल थियो। कुझु अरसे लाइ कलोड़नि जा सिंध मां पेर उखड़ी विया, लेकिन जीअं ई मियां यार मोहम्मद वरी इक़्तिदार जे मसनद ते पहुतो, तॾहिं खां कलोड़नि बग़ैर कंहिं खलल जे हुकूमत कई। हीअ अरसो 83 वरियनि ते मुश्तमिल आहे। हिन दौर में औरंगज़ेब अञा शहनशाह हो, लेकिन हाणे आलमगीर सां गॾु मुग़ल शहनशाहियत बि ज़वाल पज़ीर हुई। उन हालत में कलोड़नि खे सिंध जी सियासी मंज़र ते उभरण में आसानी थी। मियां यार मोहम्मद खां इन ख़ानदान जी तारीख़ चिटी आहे ऐं उन बाबति वाफ़िर मवाद मौजूदु आहे। उन करे असीं हिते हिन समूरे अरसे जी तारीख़ जो सरसरी ज़िक्र कंदासीं। मियां यार मोहम्मद मियां नसीर जो विचूं पुटु हो। शहज़ादो मोइज़ुद्दीन मियां दीन मोहम्मद खे पकड़े मुल्तान रवानो थियो। अलबत्ता शाही फ़ौज खे मियां यार मोहम्मद जो ताक़ुब जारी रखण जो हुकुम ॾींदो वियो। यार मोहम्मद हथियार फिटा करण बजाए वेढ़ जारी रखी। हीअ वेढ़ खोड़ जे मैदान ते थी। खोड़ दादू ज़िले में जोही तालके में नई गाज खां ओर भरो ऐं ड्रिघ बाला लॻ शाही दड़े ते वाक़िअ आहे, जिते हिन जंग में कतब आयल जंगी जोधा दफ़न आहिनि। ॾिसजे अली अहमद बिरोही जो मज़मून खोड़ वारो तारीख़ी मक़ाम। माहवार लतीफ़ डाइजेस्ट, कराची, जून 1989 ईस्वी। हिन मक़ाम में ॿिन्ही धुरियुनि जा जोधा दफ़न कया विया, जन ते पोइ मक़बरा ऐं कुबा तामीर थिया। मक़ामी तारीख़ुनि ख़ौफ़नाक जंग जो इतलाउ ॾिनो आहे। यार मोहम्मद इब्तिदा में ॿारनि बचनि खे कलात जे हदुनि में पहुचायो ऐं पोइ पाण बि जंग कंदो पोएं पेर सिंध जे सरहदुनि मां निकिरी कलात पहुची वियो। मियां यार मोहम्मद खे कलात में नई सूरत हाल खे मुंहुं ॾियणो पियो। उन समय में अली शेर ख़ान लिखियो आहे त मियां यार मोहम्मद कलात हलियो वियो। पहिरीं त बिरोही लड़ाई लाइ संभरी आया ऐं सख़्तु लड़ाईअ खां पोइ जंहिंमें मेहराब ख़ान हिन तरफ़ जी ॼाण खां सवाइ क़त्ल थी वियो। ॿ फर्ज़ंद मियां नूर मोहम्मद ऐं मियां ख़ान ज़मानत तौरु वठी सुलह करे पाण वटि जाइ ॾिनऊं। उहो वाक़ियो 1111 हिजरीअ में थियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 262। मियां यार मोहम्मद उन वक़्तु सिंध में हिकु हीरो थी उभरियो। हिकु तरफ़ पाण मुग़लनि सां मुआरिका कयाई ऐं ॿिए तरफ़ मेहराब ख़ान वाली कलात बि संदसि हथां मारिजी वियो। मयन शाह इनायत हिन सूरत हाल में मियां यार मोहम्मद जी वाखाण कई। दुआ करियईं थो दाइमा हरदम मंझियां, मुग़ल मोटी विया एही ॾस ॾियां, मेरी मंझि मियां अञा तबल वॼंदा तव्हांजा। मुक़दमो मयन शाह इनायत जो कलाम सिफ़ो 60। मेहराब ख़ान कलात जो हाकिम हो, जो कलोड़नि खां बेख़बरीअ में क़त्ल थी वियो हो। ॿिए तरफ़ यार मोहम्मद शाही मुल्ज़िम हो, जो कलात में ॿारनि बचनि समेत पनाहगीर थी पहुतो हो। हिन सूरत हाल मियां जी पोज़ीशन खे काफ़ी कमज़ोर करे छॾियो। बिरोहिन मियां खे रक़म जे आसरे ते पनाह ॾिनी, लेकिन तवक़ो खां घटि ॾोकड़ मिलण जे करे अहले कलात यार मोहम्मद ऐं हिन जे ख़ानदान खे काफ़ी तकलीफ़ूं ॾिनियूं। उन में न त हमसायगीअ जो लिहाज़ रखियो रहियो ऐं न वरी को इंसानी पहलू आॾो अची सघियो। मियां यार मोहम्मद शाही कारिंदनि ऐं शहज़ादे मोइज़ुद्दीन खे लिखियल ख़तनि में बिरोहिन तरफ़ां कयल ज़ुल्मनि ते रोशनी विधी आहे। ग़ुलाम रसूल महर तारीख़ कलोड़ा हिसो पहिरियों, सिंधी तर्जुमो सिफ़ो 187 188। मियां साहब साल ॾेढ बेकसी ऐं ग़रीबुल वतनीअ जे हालत में कलात में रहियो। मियां यार मोहम्मद कलात पहुतो त पुठियां कलोड़नि जे इलाइक़नि ते सिबीअ जे हाकिम बख्तावर ख़ान वलद मिर्ज़ा ख़ान कब्ज़ो कयो, जंहिं दाऊद पोटनि खे धिके शिकारपुर ते बि कब्ज़ो कयो हो। 1113 हिजरी 1701 ईस्वीअ में राजा लेखे ऐं ॿियनि ख़ासि फ़क़ीरनि कलात वञी मियां खे सॼी सूरत हाल खां आगाह कयो। तफ़सीली सोच वीचार बाद सिंध मोटण जो फ़ैसिलो थियो। कलात खां ज़ैदी जे रस्ते तालके हटड़ीअ जे नेतक ऐं सावा मंसर जे किनारे ते ॻोठनि में दाख़िल थिया। कुझु फ़क़ीर उते रही पिया। कैसर पंवर खां सामताणी वठी पाण अची गाहा में छावणी हयाईं।
मियाँ जे भाउ मीर मोहम्मद मारकपुर गाही जमशेद ऐं फतेहपुर ते कब्ज़ो कयो। हिन कामयाब मुहिम जो ॿुधी अक्सर फ़क़ीर ऐं सरदार मियाँ जे कैंप में पहुता। यार मोहम्मद पाण गचेरो वरितो ऐं पोइ पवरनि जे शहर शिकारपुर ते कब्ज़ो करे उन जो नालो ख़ुदाबाद रखी उन खे पंहिंजो तख़्तगाह मुक़ररु कयाईं। बाद में ॻाढ़ी ऐं कंडियारो बि आज़ादु कराया विया। उन वक़्तु अला बख़्श सिबीअ जे हाकिम बख़्तावर ख़ान जो भाइटियो लाड़काणे ते क़ाबिज़ हो, जंहिंखां ही इलाइक़ो आज़ादु करायो वियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 262। चयो वञे थो त अल्तमास बिरोही कलात मां मियाँ जी मदद लाइ हिन सां गॾु सिंध पहुतो। तहफ़तुल कलाम सिफ़ो 262 सिंधी छापो। ग़ुलाम रसूल महर हिन ख़्याल खे रद्द कयो आहे। संदसि ख़्यालु आहे त हू कलोड़नि खां ॾोकड़ वठणु आयो हो, पर पोइ यार मोहम्मद जे कामयाबियुनि खे ॾिसी मोटी वियो। तारीख़ कलोड़ा हिसो पहिरियों सिफ़ो 190 नोट 3 सिंधी छापो। इन रीति मियाँ यार मोहम्मद बग़ैर कंहिं रुकावट जे मियाँ नसीर मोहम्मद जे दौर में कब्ज़े हेठि आयल इलाइक़नि खे वरी हासिल करे पंहिंजी हुकूमत खे क़ाइमु करे वरितो। उन पस मंज़र में मक़ामी माण्हू यार मोहम्मद खे ॾंडा ई चवंदा आहिनि, जंहिं तलवार हलाइण खां सवाइ सिर्फ़ु ॾंडे जे ज़ोर ते हुकूमत वरिती। लेकिन अञा शहज़ादो मुइज़ुद्दीन मुल्तान में मौजूदु हो। सिबी जा हासिद पठान हाकिम बि सरगर्म हुआ त मक़ामी ज़मींदारनि जी दुश्मनी अलॻि हुई। बहरहाल मियाँ यार मोहम्मद वॾी हिकमत अमली सां हालतुनि खे मुंहुं ॾिनो ऐं सभिनी आज़माइशुनि मां निकिरी पार पियो। मियाँ यार मोहम्मद ठही ठुकी ख़ुदाबाद में वेठो। शाहनवाज़ ख़ान मियाँ जी कामयाबियुनि ते लिखंदे इंतिहाई साफ़ सुथरो मवादु छॾियो आहे। हू न त मियाँ जे कलात तरफ़ पनाह वठण ऐं न वरी उतां अची सिंध ते कब्ज़े करण जी ॻाल्हि करे थो। हू लिखे थो त यार मोहम्मद आहिस्ते आहिस्ते मुकमिल इस्तक़लाल हासिल करे वरितो ऐं सेविस्तान ते क़ाबिज़ थी वियो। सिबी लकबूलान जो ममलकत कंधार ताईं पकड़ियल आहे ऐं ॿियनि तालकनि महाल खे क़दीम ज़मींदारनि खां वठी उन ते कब्ज़ो कयाईं। रोज़ बरोज़ हिन जी क़िस्मत जो सितारो बुलंदीअ ते हो। मारुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 813 उर्दू तर्जुमो हवालो मथे ॾिनल। जेतोणीकि यार मोहम्मद तकिड़ियूं कामयाबियूं हासिल कयूं, लेकिन हिन खे शहज़ादे मुइज़ुद्दीन सां बि सफ़ाई करणी हुई, जो अञा मुल्तान में वायसराय जे उहिदे ते फ़ाइज़ हो। ख़ुदि मुग़लनि जो आख़िरी ताक़तवर शहनशाह औरंगज़ेब बि अञा ज़िंदा ऐं सरगर्म में हयाती गुज़ारे रहियो हो। गुंजाबा सिबी ऐं शिकारपुर जे हाकिम बख़्तावर ख़ान अरीज़ो मोकिले शहज़ादे मुइज़ुद्दीन खे मियाँ यार मोहम्मद जे सरगर्मियुनि कामयाबियुनि ऐं अंदेशनि खां आगाह कयो ऐं मदद लाइ दरख़्वास्त कई। शहज़ादो कसीर लश्कर सां सिंध ॾे शिकारपुर जे रस्ते खां रवानो थियो। बख़्तावर माण्हू मोकिले लश्कर खे पंहिंजे इलाइक़े खां गुज़ारण ते इख़्तिलाफ़ ॾेखारियो। शहज़ादे खे हिन सूरत हाल में शक ॾिसण में आयो। इन रीति लश्कर बख़्तावर ख़ान जे इलाइक़े मां गुज़रियो। तॾहिं शाही फ़ौजुनि ऐं बख़्तावर में झड़पूं थियूं। बख़्तावर ख़ान मारिजी वियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 263। बख़्तावर ख़ान खे बख़्तियार ख़ान बि लिखियो वियो आहे। हिन जे मौत सां सिबी ॾाढर ते पनी अफ़गान पठाननि जो 43 साला दौरे हुकूमत पूरो थियो। नज़ीर अहमद शाकिर बिरोहीअ जो अणछपियल मक़ालो शिकारपुर अफ़गाननि जे तसलुत में। कलोड़नि जो हिकु दुश्मन ख़तमु थी वियो। हिन सूरत हाल जो फ़ाइदो वठी मियाँ जे वकीलनि शहज़ादे वटि पेश थी यार मोहम्मद जी सफ़ाई पेश कई। मुइज़ुद्दीन यार मोहम्मद जी सफ़ाई क़बूल कई ऐं हिन खे मुलाक़ात लाइ सॾे वरितो। शहज़ादो बखर में हो जो यार मोहम्मद मुलाक़ात लाइ रवानो थियो। पाण दरबेले वटि पहुतो त वकील शाही फ़रमान खणी मियाँ वटि आया। खेसि मुलाक़ात खां आजो करार ॾिनो वियो। मियाँ खे पंहिंजनि इलाइक़नि जो जाइज़ हुक्मरान मञींदे हिन खे ख़ुदायार ख़ान जे ख़िताब सां गॾु गुंजाबी ऐं ढाढर जे लकनि जी हिफ़ाज़त ते बि मुक़ररु कयो वियो। साॻियो हवालो सिफ़ो 263 264। हक़ीक़त हीअ आहे त बख़्तावर ख़ान जे मारिजण खां पोइ लकनि जी हिफ़ाज़त ते गाज़ी ख़ान दोदाई, बाद में अला बख़्श ख़ान बख़्तावर ख़ान जो भाइटियो ऐं पोइ इस्लाम ख़ान ऐं क़ाइम ख़ान खे मुक़ररु कयो वियो, पर उहे इंतिज़ाम रखी न सघिया। साॻियो हवालो सिफ़ो 263।
उन सूरत में शहज़ादे मुइज़ुद्दीन वटि मियां यार मोहम्मद खां वधीक मोतबर माण्हू ॿियो न हो जंहिंखे उहे इलाइक़ा ॾिना वञनि हा। मुइज़ुद्दीन उन दौर में खानपुर, मीर अमीनुद्दीन खे शिकारपुर, संजर ख़ान मुबारक ख़ान ऐं होत ख़ान दाऊद पोटनि खे ऐं सेविस्तान ग़ुलाम मोहम्मद सखाणीअ खे ॾेई बकर खां मुल्तान रवानो थी वियो। साॻियो हवालो सिफ़ो 264। मियां साहब खे हाणे सिंध जे ॻच हिसनि जी हुकुमरानी, सिबीअ जा लक ऐं शाही सरपरस्ती मिली चुकी हुई, लेकिन अञा हिकु वॾो फ़िक्र बाक़ी हो जो हिन जा पुट ऐं अहले खाना बिरोहिन वटि यरगमाल हुआ। मियां साहब उन्हनि खे आज़ादु कराए पाण वटि आणण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा आज़माया, पर कामयाबी हासिल न थी। हिन मक़सद लाइ पंहिंजे भाउ मीर मोहम्मद ऐं मीर शहदाद टालपुर खे मुक़ररु कयाई। मीर शहदाद खे कलात जा बिरोही घणी अहमियत ॾींदा हुआ, लेकिन हिन मामले में उन खे बि अहमियत न मिली। मथे ज़िक्र थियो आहे त मियां यार मोहम्मद ऐं कलात जे हाकिमनि में मोरिको थियो। उन में बिरोही हाकिम मेहराब ख़ान क़त्ल थी वियो। मेहराब ख़ान जा पुट नंढा हुआ, उन करे संदसि भाइटियो समंदर ख़ान कलात जो हाकिम बणिजी वियो। मियां यार मोहम्मद जे अहलो औलाद जे वापसीअ लाइ सिब्बी ऐं गुंजाबा इलाइक़नि खे कलात जे हवाले करण जो शर्त रखियो वियो। उहो बि चयो वियो त यार मोहम्मद खे उन शर्त ते छॾियो वियो त हुकुमरान बणजण जी सूरत में मुल्क जो टियों हिसो कलात जे हवाले थींदो। ग़ुलाम रसूल महर, तारीख़ कलोड़ा, जुल्द अवल, सिफ़ो 196 खां 211, सिंधी छापो। यार मोहम्मद पंहिंजनि अमीरनि सां मशवरो करण बाद साफ़ इनकार कयो ऐं मौक़िफ़ अख़्तियार कयो त गुंजाबो, सिबी ऐं ढाढर असांखे हिंद जे शहनशाह ॾिना आहिनि, उन सूरत में उहे इलाइक़ा कीअं वापसि कया वेंदा। मीर अली शेर खान लिखियो आहे त लखन जे इलाइक़े में शाह मोहम्मद पुट गाज़ी ख़ान बाहि ॿारे ॾिनी हुई। शहज़ादो बकर खां मुल्तान पहुची ख़ुदि शाह मोहम्मद जे ख़ात्मे लाइ अॻिते वधियो, पर खेसि कामयाबी न थी। मीर शहदाद ख़ान टालपुर हिन मामले में सरगर्मी ॾेखारी ऐं शाह मोहम्मद जो ख़ात्मो कयो। हिन वाक़िए हिकु तरफ़ मीर शहदाद खे पटबारान में जागीर ॾियारी ऐं ॿिए तरफ़ शाही तरफ़ खां ख़ुदि मियां यार मोहम्मद लाइ पिणु इनामनि ऐं दर्जनि में इज़ाफ़े जी बारिश थी। तफ़तुल कलाम, सिंधी छापो, सिफ़ो 264। हिननि वाक़िअनि खां पोइ मुइज़ुद्दीन जे दख़ल ॾियण ते मियां यार मोहम्मद जो औलाद ऐं घर वारा आज़ादु कया विया ऐं उहे ख़ैर ख़ूबीअ सां सिंध मोटी आया। तारीख़ कलोड़ा, जुल्द अवल, सिफ़ो 275, सिंधी छापो। जेतोणीकि हमअसर मौरिख़ मीर अली शेर मुग़ल शहज़ादे ऐं मियां यार मोहम्मद में थियल अहदनामे जा तफ़सील न आहिनि, लेकिन ॿियनि हमअसर ज़रियनि उहे नुक़्ता बयानु कया आहिनि। सरहदी इलाइक़नि जी हिफ़ाज़त कई वेंदी, मुल्तान ऐं ठटे जे नवाबनि जी ज़रूरत वक़्तु फ़ौजी मदद कई वेंदी, रस्तनि जी सलामती यकीनी बनाई वेंदी, रैयत जी ख़ुशहालीअ लाइ क़दम खयां वेंदा, ईरान जूं ख़बरूं मरकज़ में पहुचायूं वेंदियूं। रियाज़ुल इस्लाम, अ कैलेंडर ऑफ डॉक्यूमेंटेशन ऑन इंडो पर्शियन रिलेशन, जुल्द अवल, सिफ़ो 471, कराची, 1971 ईस्वी। कुझु लिखंदड़नि लफ़्ज़ दरा खे देरा सम्झी हिन मुआदे में लकन बजाए देरा गाज़ी ख़ान ऐं देरा इस्माइल ख़ान मतिलबु वरितो आहे, जो दुरुस्त कोन्हे। मौजूदा सिंध जे तख़्तगाह कराची बाबति कमु कंदड़नि ज़िक्र हेठि दौर में कराचीअ जे हवाले सां हिकु अहम ॻाल्हि लिखी आहे। ॿिए तरफ़ हमअसर दौर जी तारीख़ी अदब में अहिड़ो ज़िक्र नथो मिले। बलोच मुहक़क़नि लिखियो आहे त मेहराब ख़ान जी मारिजण सबबि खून बहा तौरु कलोड़नि कराची ख़ान कलात जे हवाले कई। मीर अहमद यार ख़ान बलोच, इनसाइड बलोचिस्तान, सिफ़ो 80, कराची, 1975 ईस्वी। हीअ राय तारीख़ी तरह दुरुस्त कोन्हे, छो त कराची शहर उन वक़्त ताईं अञा वजूद में न आयो हो। ॿियो त ख़ुदि कलोड़ा अञा कुझु ॾियण जी पोज़ीशन में बि न हुआ। उन खां अलावा कराची शहर वारो इलाइक़ो ठटे जे मुग़ल सूबेदार जे हदुनि में हुजण सबबि ख़ुदि कलोड़नि जे अमल दख़ल में बि न हो। ग़ुलाम अहमद लाखो, कराची शहर जी अवाइली तारीख़, रिसालो मेराण, नंबर 4, साल 1999 ईस्वी। मियां यार मोहम्मद जी पोज़ीशन हाणे काफ़ी बहितर थी चुकी हुई। बिरोहियुनि सां निबेरे चुको हो। सिबीअ जो पठान हाकिम बख्तावर ख़ान मारिजी वियो हो। शहज़ादे मुइज़ुद्दीन सां सुलह सफ़ाई बाद यार मोहम्मद हर लिहाज़ सां मुतमइन थी चुको हो। उन दौर में आख़िरी ताक़तवर मुग़ल शहनशाह औरंगज़ेब 28 ज़ुल्क़ाद 1118 हिजरी
21 फरवरी 1707 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो। तॾहिं मियां यार मोहम्मद वधीक सघारो हुकुमरान थी उभिरियो। उन बाद मरकज़ में हिक तरफ़ शहज़ादो मुइज़ुद्दीन नओं बादशाह बहादुर शाह अवल जे लक़ब सां बणिजी वियो, जंहिंसां मियां यार मोहम्मद जा अॻु में ई सुठा लाॻापा क़ाइमु थी चुका हुआ। ऐं ॿिए तरफ़ मियां साहिबु जेसीं हुकुमरान रहियो उहो सॼो अरसो मरकज़ में बादशाह गर्दी जारी रही। उन्हनि हालतुनि सबबि मियां यार मोहम्मद वधीक सघारो लीडर थी उभिरियो। औरंगज़ेब खां पोइ शहज़ादनि में तख़्त लाइ लड़ायूं शुरू थियूं। 1707 ईस्वी खां 1719 ईस्वीअ ताईं 5 बादशाह थिया: बहादुर शाह अवल, जहांदार शाह, फ़र्रुख़, रफ़ादुल दरजात ऐं रफ़ीउल दूला। कुझु ॾींहंनि लाइ निकोसर बि दिल्लीअ जे तख़्त ते वेठो। आख़िरकार 1719 ईस्वीअ में मोहम्मद शाह तख़्त ऐं ताज संभालियो। उन विच में शहज़ादनि दरबारी साज़िशुनि में शामिल थी हिक ॿिए खे मारायो ऐं मुग़ल सल्तनत कमज़ोर थींदी रही। ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं। सिफ़ो 314 315। उन समूरे पस मंज़र में बि मियां यार मोहम्मद मुग़लनि सां कयल अंजाम ते कारबंद रहंदो आयो। कुझु अहम वाक़िअनि जो ज़िक्र हेठि कजे थो। ठटे सूबे जे हदुनि में नोमड़ियुनि मक़ामी हाकिम सईद ख़ान अतुर ख़ान 1119 हिजरी 1121 हिजरी खे घणो परेशान कयो। हिन मुश्किल दौर में मियां यार मोहम्मद अॻिते वधी मुग़ल हुकुमरान जी मदद कई। नोमड़ियुनि खे शिकस्त ॾेई यार मोहम्मद कोहिस्तान में क़िलो क़ाइमु करे हिफ़ाज़त जो जोॻो बंदोबस्तु कयो। ग़ुलाम रसूल महर, तारीख़ कलोड़ा, जुल्द अवल, सिफ़ो 277 खां 279, हाशिया सिफ़ो 279, सिंधी छापो। असुल हक़ीक़त हीअ आहे त नोमड़ियो सरदार मलक पहाड़ ख़ान लसबेले जो हाकिम हो, जंहिं पंहिंजी हुकूमत खे सिंध जे कोहिस्तान ताईं वधाइणु चाहियो थे। उन जे पस मंज़र में ही लड़ाई थी ऐं मियां यार मोहम्मद मामले में दिलचस्पी वरिती। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, बेलाइन जा ॿोल, सिफ़ो 22, ज़ेब अदबी मरकज़ हैदराबाद, 1970 ईस्वी। वाक़िए जे साल ते इख़्तिलाफ़ आहे। सैयद मीर मोहम्मद 1117 हिजरी लिखियो आहे। मंसूर उल वसियत तालीकात सिफ़ा 133। सन 1119 हिजरी 1708 ईस्वीअ में सिब्बी ऐं गुंजाबो मियां जे कब्ज़े मां निकिरी विया। हिते मियां साहिब जो पुटु दाऊद ऐं भाउ मीर मोहम्मद अमलदार मुक़ररु थियल हुआ। हिन फितने में रहीम परांग ऐं दौलत ख़ान पन्नी मुलविस हुआ। कलोड़नि वॾी जिदोजहद सां ही इलाइक़ा वरी वापसि वरिता। हिन बग़ावत में सिधी रीत बिरोही मुलविस न हुआ, तॾहिं बि कलात जी हिन मसइले में पूरी दिलचस्पी हुई। ग़ुलाम रसूल महर, तारीख़ कलोड़ा, जुल्द अवल, सिफ़ो 209, सिंधी छापो। उन ज़माने में शिकारपुर जे दाऊद पोटनि ऐं कलोड़नि हाकिमनि जे विच में खूनी मुअरका थिया। मीर काने लिखियो आहे त थोरे वक़्त खां पोइ दाऊद पोटरा पिणु सख़्तु लड़ायुनि खां पोइ शिकस्त खाई हमेशह लाइ पेश पिया। वेड़ जो असुलु सबबु इहो हो त शहज़ादे मुइज़ुद्दीन बखर में रहंदे शिकारपुर जे दाऊद पोटनि खे बि नवाज़ियो हो। जॾहिं हिक कबीले जे 2 शाख़ुनि में हुकूमत करण जी ख़्वाहिश मौजूदु हुई, तॾहिं मौक़ियो मिलणु शर्त ॿई धुरियूं हिक ॿिए जे साम्हूं अची वियूं। बहरहाल वॾे खून ख़राबे खां पोइ सुलह थियो ऐं मामिलो रफ़ा दफ़ा थी वियो। तफ़तुल कलाम, सिफ़ो 264, सिंधी छापो। तारीख़ कलोड़ा, जुल्द अवल, सिफ़ो 229 खां 239, सिफ़ो सिंधी छापो। उहो ई दौरु आहे जॾहिं कंधार में मीर वेस मुअरका कया ऐं उते जे ईरानी हाकिम गरगेन ख़ान खे क़तलु करे ख़ुदि मुख़्तारीअ जो ऐलान कयो। मीर वेस मदद लाइ बहादुर शाह हिंदुस्तान जे बादशाह खे ख़त लिखिया। बादशाह मुल्तान जे गवर्नर सां गॾु मियां यार मोहम्मद खे बि ख़त लिखिया त पाण मीर वेस जी फ़ौजी मदद करे। मियां साहब न रुगो कंधार वञण जी तयारी कई, पर साॻिए वक़्तु सिब्बी ऐं ढाडर जे लकनि ते बि सख़्तु चौकसी रखी। ग़ुलाम रसूल महर, तारीख़ कलोड़ा, जुल्द अवल, सिफ़ो 212 खां 228, सिंधी छापो। साल 1122 हिजरी 1710 ईस्वीअ में हिकु ईरानी शाइर इम्तियाज़ ख़ान ख़ालिस वॾी रक़म सां हिंदुस्तान मां ईरान वञण लाइ सिंध मां गुज़रियो। हिन खे मुग़ल हाकिमनि जी घणी कुर्बत हासिल हुई। इम्तियाज़ ख़ान सिंध में क़तलु थी वियो। मियां ते इल्ज़ाम लॻो त पाण रक़म जी लालच में इम्तियाज़ ख़ान खे क़तलु कराए छॾियईं।
गुलाम रसूल महर सॼी सूरत हाल ते भरपूर तबसरो कंदे क़त्ल जे इल्ज़ाम में यार मोहम्मद खे आजो करार ॾिनो आहे। गुलाम रसूल महर तारीख़ कलोड़ा जुल्दवल सिफ़ो 268 खां 273 सिंधी छापो। मियां यार मोहम्मद जी हयाती तोड़े हुकूमत जे बिना आख़िरी ज़माने में सूफ़ी शाह इनायत लांगा जी शहादत जो ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो। ठटे सूबे जे हदुनि में मुग़ल नवाब आज़म ख़ान जे दौर में मीरापुर झोक में शाह इनायत पीरी मुरीदीअ जे सिलसिले में सुरख़ुरु थी उभिरियो। उन सबबि मक़ामी पीरनि ऐं ज़मींदारनि में बेआरामी पखिड़ी ऐं मामिलो वधी वञी दहली ऐं ठटे जे हाकमनि ताईं पहुतो। आख़िरकार शाह इनायत जे मुरीदनि ऐं सरकारी लश्कर में दंगल थिया। सूफ़ी साहब खे क़ैद करे ठटे खणी विया, जिते शहादत जे दर्जे खे पहुतो। हीउ वाक़ियो सन 1130 हिजरी 1718 ईस्वीअ में पेश आयो। मीर अली शेर खान मयार सालिकान तरीक़त मुरतब सैद ख़िज़र नौशाही सिफ़ो 653 खां 655। असां गुज़िरियल सिफ़नि में कलोड़नि खे हुकूमत मिलण वक़्तु मुग़लनि सां कयल हिकु अहदनामे जो ज़िक्र कयो आहे। उन जी पोइवारी कंदे हिन दंगल वक़्तु मियां यार मोहम्मद अमली तरह सां शाह इनायत जे ख़िलाफ़ मुग़ल नवाब आज़म जी फ़ौजी मदद कई। मोहम्मद इब्राहिम जोयो, शाह सचल सामी, हैदराबाद 1990 ईस्वी। मुख़्तलिफ़ सिफ़ा जोए साहब हिन वाक़िए जो हक़ीक़ी ऐं मारूज़ी तजियो पेश कयो आहे। मियां यार मोहम्मद 18 सालनि जी हुकूमती दौर में ॿिनि ॻाल्हियुनि तरफ़ घणो ध्यानु ॾिनो ऐं उन में बराबरि कामयाबु रहियो। हिक तरफ़ मुग़ल बादशाह सां कयल वाइदनि ते बरक़रार रहंदो आयो, त ॿिए तरफ़ सिंध अंदरि वधि खां वधि इलाइक़नि हथ करण जी कोशिश ते बि गामज़न रहियो। मुग़ल इंतिज़ामिया सां ठाह ज़रिए मियां यार मोहम्मद उन वक़्त जे मुल्क सिंध जा 3 हिसा सिबी, बखर ऐं सेविस्तान पंहिंजी हुकूमत हेठि आंदा। उनखां सवाइ मियां जे वॾे पुट नूर मोहम्मद खे सेविस्तान सेवण जी नाइब फ़ौजदारी बि मिली। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 318 सिंधी छापो। कलोड़नि खे नवाब शाकिर ख़ान 1123 हिजरी जे ज़माने में परगणू रोपाह बि मिलियो। शाह इनायत जे वाक़िए खां पोइ कलोड़नि खे सूबे ठटे जे हदुनि में कुझु वधीक इलाइक़ा ऐं के ॻोठ बि मिलिया। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 264 265। मियां यार मोहम्मद 11 ज़ुल्क़ाद 1131 हिजरी 14 सेप्टेंबर 1719 ईस्वीअ ते वफ़ात कई। हिन खे ख़ुदाबाद में दफ़न कयो वियो, जिते अॼु बि हिन जो मक़बरो मौजूदु आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिंधी छापो सिफ़ो 284। मीर अली शेर मूजिबि मियां यार मोहम्मद 15 ज़िकात 1131 हिजरीअ ते वफ़ात कई। तफ़तुल कलाम सिफ़ो 265। जंहिं वक़्तु मियां साहब ही जान छॾियो, उन वक़्तु पाण हिंदुस्तान में हिकु मोतबर मुंतज़िम मञियो थे वियो। सिबी, ढाढर, गुंजाबो, बखर ऐं सेवण हिन जे सिधे इंतिज़ाम में हुआ, जॾहिं त ठटो सूबो मुग़ल हाकमनि जे तसलुत में हो। उन हूंदे बि हितां जा गच इलाइक़ा कलोड़नि जे कब्ज़े में अची चुका हुआ। बिलाशक वफ़ात वक़्तु मियां यार मोहम्मद सिंध जो ख़ुदि मुख़्तार ऐं ताक़तवर अॻवान बणिजी चुको हो।